भरिसां ॻोठ करण चांग बरसाती पानी में बुॾल हुजण करे सभई खानदान वाह जा मुंतज़िर आहिनि। इन बाबति वधीक रिपोर्ट कयो आहे शाहनवाज़ चावड़ो। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूद आहियूं सिराणी भरिसां ॻोठ किड़ चांग में, जिते 2 महीननि खां मुसलसल बरसातूं पवण खां पोइ ॻोठ में गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वियो आहे, जेको निकाल न थी सघियो आहे। अचो त तव्हांजे ॻोठ वारनि सां ॻाल्हि ॿोल कई, हुननि जो छा चवणु आहे। न का गली है, न की रोड है, न की रस्तो है। असांजो जेको माण्हू मरे थो त इन कमाटिन ते खणियो ओलिया में पुॼायूं था। ऐं बरसातनि में बुॾी चुको आहे। हिते को बि चुनियल नुमाइंदो या ऑफिसर असां वटि कोन आयो आहे। असां वस वारनि खे अपील था कयूं त इन ॻोठी वायर कई वञे ऐं ॿियो त बीमारियूं पकड़िजूं, गैस्ट्रोला वग़ैरह आहे। रास्ता रोड सभु पाणी हेठि आहिनि। हीउ ॻोठ बि असांजो पाणी हेठि आहे। इन जे करे चूंडियल नुमाइंदनि मां को बि कोन आयो आहे। असांजी कंहिं बि सार कोन लधी आहे ऐं ॿाहिरियों पाणी असांजो ॻोठ में दाख़िल थी वियो आहे, पर असांजे चुनियल नुमाइंदनि मां कंहिं सार न लधी। असां बिल्कुलु पाणी अंदरि आहियूं ऐं हुन में असीं पाणी घरनि मां ॿाहिरि निकिरी नथा सघूं ऐं जेके असांजे घर आहिनि उहे बिल्कुलु ढही चुका आहिनि। उन खां सवाइ जेके बि बरसाति अञा ताईं सिलसिलो जारी आहे, हले पियो, उनमें अञा अलाए छा पोजीशन थींदी। जी तव्हां हितां जे ॻोठाणनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो चवणु आहे त असांजे ॻोठ में गोॾे जहिड़ो पाणी पिछले आहे, जेको निकाल न थी सघियो आहे। हिन जो चवणु आहे त असां वटि को बि चूंडियल नुमाइंदो तोड़े ज़िले इंतिज़ामिया जो को बि नुमाइंदो हिते लड़ी न आयो आहे। कैमरामैन यासीन हुसैन सां गॾु शाहनवाज़ चावड़ो, टाइम न्यूज़ सिराणी।